को सुनाएंगे, आनंद लाएंगे, शांतिपूर्वक बैठे रहेंगे, किसी को उठने की आवश्यकता नहीं है। मेरा भाग्य नहीं हो वो दूसरी बात है, लेकिन आपका तो भाग्य है कि संतों के मुख से कुछ न कुछ अमृतपान करेंगे। उसके बाद प्यारा प्रभुदास भी बैठे हैं, उसके बाद सब लाइन लगी हुई है, दर्शन इधर कर रहे हैं। भगवान कृष्ण का बंसरी बजाते हुए चाहो जय श्री कह जगदीश जी मंडली प्यारे जी, चाहो सतनाम साखी और डबल ओम बाबा बैठा तब चाहो सतनाम साखी। अरे मन्नू महाराज भी चाहो सतनाम साखी। शादी बड़े नसीब से होती है, अमीर की होती है, गरीब की होती है, थोड़े में होती है, अजीब से होती है। सच पूछो यार, शादी बड़े नसीब से होती है। बोल कृष्णचंद्र भगवान। शादी जो महत्व ज़रूरी है, इन में कोई शक न है। उन्हनि जो हाल जेको थींदो हुजे, पर जेके ईंदड़ आहिनि उन जे लाइ त सभु कुझु मिलंदो आहे, माल पाणी। चओ जय श्री। ससु सोचींदी आहे कि केतिरो छा मिलियो असांखे, चओ जय श्री। घोट त सोचींदो आहे कुंवार कहिड़ी मिली, ओॾे नज़र हूंदी आहे। घोट पीउ जो हूंदो आहे नज़र, बाबा मनी छा मिली, पैसो छा मिलियो, चओ जय श्री के। ऐं ॿिया आया विया महिमान सोचींदा आइटम घणा तयारु कया अथऊं। इहो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी धारणा थींदी आहे। चओ सतनाम साखी। इहो शास्त्र में घणियूं कुझु ॻाल्हियूं लिखियलु आहिनि। तव्हां प्यार प्रेम सां जहिड़ी शांतीअ में वेठा आहियो, अहिड़ी शांतीअ जो वेही आनंद वठंदा। कलाकार बि तव्हांखे श्रवण कराईंदा, आनंद वठाईंदा। सीर जी आया आहिनि, चओ सतनाम साखी। तव्हां बि किथां किथां खां सीर जी आया आहियो, शादीअ जे सॾ ते ॿुधी करके कंहिंजी न दिलि हरखंदी। मुर्दनि वटि वञी बि हिकु दफ़ो चओ शादी थींदे उथी बि नचंदा जेको आहे। चओ सतनाम साखी। इहा विषय पंहिंजी पंहिंजी आहे। चओ जय श्री जय श्री। अचो गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद गोविंद जय। मानो जेवत चओ सभई चओ गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद राधा रमण हरि गोविंद जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय राधा रमण हरि गोविंद जय बोल गोविंद भगवान की जय। अहिड़े शुभ मौके ते देवताऊं ईंदा आहिनि, देव थापबा आहिनि, संत महात्माऊं ईंदा आहिनि, पाठ रखबा आहिनि, दुल दमामा बैंडियूं बाजा वॼाए कीर्तनकार गुणी जन केतिरा ई अचनि था। केतिरनि जा कार्ज रास थी वञनि था। हे शादी माने परमात्मा जे राज़बे जो निशान आहे। चओ जय श्री। जंहिंमें सभु राज़ी थी वेंदा आहिनि। लाइट वारा पंहिंजे लेखे, मंडप वारा पंहिंजे लेखे, सोसाइटी वारा सभु पंहिंजे लेखे ख़ुशीअ में हूंदा आहिनि। चओ सतनाम साखी। सतनाम जो सभिनि जा कार्ज रास थियनि था। कंहिं न कंहिं बहाने हर कोई हिक ॿिए सां जुड़ियो पियो आहे। हिक ॿिए जो वठे थो, खाए थो, हिक ॿिए सां वरी लाहे बि हथो। फ़र्ज़ु आहे लाहिणु बाबा। कर्ज़ु खणिबो सवलो आहे, पर लाहिणु थोरो औखो थींदो आहे। इन करके सभिनी खे हथ जोड़े प्यार सां इन प्यार निमंत्रण ॾेई वञी करके घर घर पहुची करके सभिनी खे नींड ॾिनी प्यार सां। सभई तव्हां अची हाज़िरी भरी आहे। सभिनी जी आसीस खपे हिन उत्सव में। चओ सतनाम साखी। सतनाम अचो हिन रीति सतगुरु महाजन जो भजन आहे। कर काज तूं महाराज तूं, दया करे मिसकीनन जा। आज तू महाराज तू
करे मिसकी मत जाओ। चओ सतनाम साखी वरी बि चओ जय जय श्री ये कृष्ण। मुख सां नाम उच्चार थियो इहो तव्हांजो कार्ज रास थी वियो। नाम लिया तिन सभु किया। सॼो कमु संसार जो कार्य आहे राम जे नाम जे अंदरि। ऐं नाम मुख मां उच्चार थियो त तव्हांजो हीउ लोक बि सुधरियो परलोक बि सुधरियो। हिते आयव पेर भरे खाधो पीतो नचो कुॾियो ख़र्चू मिलियव चओ जय श्री। इहा ख़ुशी बि वरी ख़ुशी क़ाइमु रहे। महापुरुषनि जा जॾहिं वचन ॿुधंदव उन्हनि ते वरी धीरे धीरे चिंतन कंदव वरी उन ते हलंदव पोइ तव्हांजो पक ई पक बेड़ो पार थी वेंदो। चओ सतनाम साखी। तो शादीअ जे तो गुरु महाजन सुंदर भॼन ई ठाहियो आहे कि अॻे बि कार्ज संवारिया तो हाणे बि कार्ज संवारज तूं ऐं पोइ बि कार्ज संवारींदे कंहिंजा सतगुर पंहिंजे सेवकनि जा सतगुर पंहिंजे भक्तनि जा। चओ जय श्री। भगत संत जी वॾी महिमा आहे। तो सतगुरनि खां बि वधीक दर्जो सेवक जो थींदो आहे। स्वामी ते सेवक बड़ा तीन जुग परमाण। हनुमान गए पुल बांध के राम गए पुल बांध के कूद गए हनुमान। चओ सतनाम साखी। ॾिसो राम खे पार वञिणो हुयो लंका ते चढ़ाई लाइ त पुल ॿधणी पियसि ऐं हनुमान ॾिसो भगत खे पुल ॿधण जी का ज़रूरत पई हिकदमि हिकु जो जंप ॾिनई वञी उते पहुतो। चओ जय श्री। जय श्री। तो सतगुरुअ उन साईंअ खां बि दर्जो वरी सेवक जो वधीक आहे। चओ सतनाम। तॾहिं चयो आहे स्वामी ते सेवक बड़ा चार जुग प्रमाण। छो भाई राम गए पुल बांध के कूद गए हनुमान। हनुमान हिकु ई जंप में पहुतो वञे। तो तव्हां असांखे सतगुरनि जी आज्ञा सां हलंदव सतगुरनि जे चए मुजिबि हलंदव त अॻ खां अॻिरो वधंदा वेंदव इन में कोई बि शक न आहे। चओ सतनाम साईं। आज्ञा मंझंदि वॾो आहे एक ने कही दूसरे ने मानी कहे गुरु नानक दोनों ब्रह्म ज्ञानी। चओ सतनाम साईं। हिकु सिंधीअ में बि चवणी आहे हिकु चवे ॿियो मञे। चओ हिकु चवे ॿियो मञे तंहिंजो पोरियो साईं न वञे। ॾिसो साईं उन जो चयो बि न मोटाईंदो जो हिक ॿिए में चयो हले थो मञे थो पियो हिक ॿिए सां मञियोसीं बाबा ठीकु आहे असां वञूं सुबुह जो अचूं न अचूं शाम जो राति जो अचो असां राति जो न बाबा चङो शाम जो था अचूं पोइ ॿिन्ही कुझु हो सुरिया कुझु असां सुरियासीं कमु थी वियो। चओ जय श्री जय श्री। कुझु तूं बि सुर बाबा कुझु मां बि सुरां जेको आहे कमु थी वेंदो। चओ सतनाम। शादी जा वीचार कंदो हिकु ब्रह्मचारी हो असां नंदीअ जे किनारे वेठो हो पियो वीचार करे कॾहिं मुंहिंजी शादी थींदी। चओ जय मर्दनि जो स्त्रियुनि जे चिंतन में गुज़रंदो आहे स्त्रियूं वरी पंहिंजे पतीअ जे मर्दनि जे बारे में पंहिंजी सोचींदियूं आहिनि। ब्रह्मचारियुनि जो अलाए हाल छा थींदो आहे उहा त ख़बर न आहे। हुनखे वरी बि कुझु मिलंदो हुन वीचारे खे पोइ सोचे पियो भला शादी थींदी ठीकु आहे किथे वेंदासीं मन मन शादी को मूंखे पसंदि करे चूंडे शादी थी वञे। चओ जय श्री। पोइ सोचे घर त नंढड़ो आहे पलंग हिकिड़ो आहे भला पोइ घरवारी बि उते ई सुम्हंदी। हा साईं। वरी जे भला ॿारु ॼमंदो पोइ उहा चवंदी सुर जेको आहे जो सुर जो अॻिते खूह हुयो नंदी हुई उन में वञी किरी पियो। चए सोच वीचार में एतिरो मूंखे अॼु नसीबु थियो आहे अॻिते अलाए छा थींदो। तंहिंखां हथ जोड़े चई बाबा ब्रह्मचारी प्रभुदास जो संग कयां मन वञी ॿेड़ो पार थिए। चओ जय त प्रभुदास छॾाए बि सघंदो आहे वधाए बि सघंदो आहे उनजी महिमा महान आहे। चओ सतनाम साखी। अचो कहे टियूं ताकत नाहे फकत आसरो तुहिंजो आहे। कहे टियूं ताकत नाहे फकत आसरो तुहिंजो आहे। फकत आसरो तुहिंजो आहे। फकत आसरो तुहिंजो आहे। रखियो से तो
तो सतगुरनि जी आसीस थिए ॿियो छा खपे। पोइ सभु कंहिंजी आसीस कमु कंदी। पोइ माता पिता जी बि आसीस खपे, नंढनि ॿारनि जे लाइ बि प्यारु खपे, वॾनि जो सत्कार खपे। सभु कंहिं क़िस्म जे मेलाप सां ई मज़ो थींदो आहे। हिक हथ सां ताड़ी बि न वॼंदी आहे। तो कोई भी कार्य हुजे सब भाया मिल कीजे काज, हारी बाजी नाई लाज। तो लज न थींदी उन में हार मञणी पवे जे मिली जुली बाबा, तो उन में फ़ाइदो ई आहे, जस थींदो आहे। सभिनी खे वंडे विराए वो जस ॾिजे बाबा, ॿियनि कमु कयो। ऐं ग़लती काई थिए बाबा मां ग़लति आहियां, बसि पोइ सभु कम रास थी वेंदा। आण मञी झगड़ा टूटा, चओ जय श्री बाबा। खाओ गम त थिएव कम, और खाओ कस त मिले रस। ऐं जेकी सहंदव सो लहंदव। संसार में जिन भी सठो आहे उन्हनि सभु कुझु प्राप्त कयो आहे। चओ सतनाम साहिब। तो तव्हां असांजो प्यार प्रेम बणियो रहे। प्यार जो ॾिसो अॼु शुभ कार्य थी रहियो आहे। अॼु चार्ज थी वियो, सम्झो चार्ज थिबो आहे 5-10 मिंटनि जे अंदरि, ऐं 24 कलाक उहा कमु कंदी आहे।